खितो पाक थियो त वींदे वींदे अंग्रेज या साज़िश कई त जिन असांजे खिलाफ जिहाद कयो, जिन असांजे खिलाफ महाज आराई कई ऐं जिन जे मेहनतुनि ऐं कोशिशुनि जे नतीजे में असां नाकाम थी करे हितां निकिता था वञूं ऐं जिन असांखे भॼण ते मजबूर कयो उहे मौलवी आहिनि, आलिम आहिनि, दीनदार आहिनि ऐं दारुल उलूम देवबंद जा निस्बत याफ़्ता आहिनि। लिहाज़ा असां त वञूं था, लेकिन अहिड़ो कमु करे वञूं जंहिंजे नतीजे में हितों जो मुसलमान दीन छॾे, इस्लाम छॾे, नाले जो मुसलमान हुजे, मौलवीअ खे कार बणाइजे, मौलवीअ खे इबरत जो निशानो बणाइजे, मौलवीअ खे मुआशरे जो सब खां कमी ऐं कमतर इंसान बणाइजे ऐं उन्हनि 78 सालनि खां असांजे हिन ख़िते जे अंदरि सरदार, फौजदार, खान, नवाब, थानेदार, ब्यूरोक्रेट जे वक़ार ऐं इज़त ऐं अज़मत जे लाइ त तव्हांजे दिलनि ऐं दिमाग़ ते हिकिड़ो तस्वीर ठाही त थानेदार जी इज़त न कंदव मोचड़ा खाईंदव, पुलिस वारे जी इज़त न कंदव मोचड़ा खाईंदव, फौजदार खे सलाम न कंदव त बिरादरीअ मां ॿाहिरि निकिरंदव। लिहाज़ा भली उहो ज़ानी हुजे, शराबी हुजे, दीन ऐं धरतीअ जो गद्दार हुजे, तव्हांजे इलाके जे हक़नि जो कातिल हुजे, लेकिन जॾहिं हुन सां मिलो, हथ ॿधी, झुकी, पेरे पई, उनजे खिलाफ आवाज़ नाहे उथारणो, उनजे खिलाफ ज़बान दराज़ी नाहे करणी, न त कुकड़ चोरीअ में अंदरि थींदव, न त तव्हां कूड़नि केसनि में अंदरि थींदव, कारह जे इल्ज़ामनि में अंदरि थींदव, जान न छॾाए सघंदव। ऐं मौलवी जेको हिकु सरवरे कौनैन, सरकारे दो आलम, ताजदार अंबिया जो वारिस नाहे, 1.25 लाख नबीयनि जो वारिस आहे, इन मौलवीअ खे मुल्लो, मुलड़ो, मुल्ला बणायो, मौलवीअ जी हैसियत काई कोन्हे। अरे हल मुल्ला पंहिंजो कमु कर, तूं ॼाण, तुंहिंजो ख़ुदा ॼाणे, मां ॼाणा, मुंहिंजो ख़ुदा ॼाणे। घर में 5 पुट स्कूल जे हवाले, कॉलेज जे हवाले, यूनिवर्सिटीअ जे हवाले, 5 धीअर स्कूल ऐं कॉलेज ऐं यूनिवर्सिटीअ जे हवाले, ऐं माशाअल्लाह पुट डॉक्टर थींदो, करोड़ ऐं 1.5 करोड़ रुपए जो घटि में घटि ख़र्च थींदो, इंजीनियर थींदो, अल्लाह कल्ह खपाए पी पुट खे इंजीनियर बणाईंदो, डीसी ऐं एसपी, थाणेदार ऐं कमिश्नर बणाइण जे लाइ दुनिया जहान जा उहे जतन कंदो। ऐं जॾहिं उहो डॉक्टर, इंजीनियर, थाणेदार, फौजदार, जिम्मेदार, मेंबर असेंबली बणजी करे ईंदो, पिणस खे बि ख़बर आहे, पाण खे बि ख़बर आहे, जोणस खे बि ख़बर आहे, बच्चन खे बि ख़बर अथसि अवाम जे हक़नि ते धाड़ा हणंदो, ग़रीबनि जा हक़ खाईंदो, इलाके जा हक़ खाईंदो, खल लाहींदो उबती माण्हुनि जी, लेकिन उन ते 1.5 करोड़ 2 करोड़ ख़र्च बि कंदा, इज़त ऐं वक़ार बि उनखे ॾींदा, ऐं पीउ मां डिॼी बि हुन खां ॻाल्हाईंदा त मन साहब कावड़जी न पए कंहिं वक़्तु ऐं मूड न ख़राब थी वञे, तड़को न ॾे, पहिरियों जेको आहे उन ते 1.5 करोड़ ख़र्च कयूं, उनखे हिकु मक़ाम ते पुॼायूं, हाणे सॼी ज़िंदगी माउ पीउ हुन सां डिॼी ॻाल्हाईंदा, किथे साहब चिड़ी न पई। मोकिलियो स्कूल में, मोकिलियो कॉलेज में, मोकिलियो यूनिवर्सिटी में, छोकिरो हुते न पढ़ियो, हिकिड़े स्कूल मां भॼी आयो, ॿिए मां भॼी आयो, 3 में फेल, 4 में फेल, 5 में फेल, सॼे घोटीअ जा सिंध जा स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी लताड़े लताड़े जॾहिं छोरो सफ़ा नक में धम कंदो, रत में रात कंदो, पोइ ईंदा बाग पकड़े सिधो वरी कंदा करणु। मौलवी साहब अस्सलाम वालेकुम। मौलवी साहब भी परेशान जिंदगी में कने मदरसे में ना आयो, आज अल्लाह खैर करे, अल्लाह की कर खड़कायो थी भुलजी पियो, अबा खैर पाए छा थियो, चेरे छोरो चंड्रो थी पियो, अरे अबा छोरो तो वारो चंड्रो थियो, मां छा कयां।
ये वठ मुला तुझे हवाले पढ़ाए होशियार छोरो स्कूल के हवाले ज़हीन बार कॉलेज यूनिवर्सिटी के हवाले तकड़ो बार ब्यूरोक्रेसी दुनिया के जदीद निज़ाम के हवाले जेके पीउ चंडो समझी नक में दम क्यों तक दे उनके हथ कढंदो त हाणे मुल्लो जाने छोरो जाने मांजी तौबा मौलवी साहब जो अहलन व सहलन मरहबा हलिया बागर में पाइंदो वो हाफिज जणो त 3 साल मदरसे में आलिम जणो त 12 साल मदरसे में मानी मुफ्त रिहाइश मुफ्त कपड़ा मुफ्त खादो मुफ्त किताब मुफ्त इम्तिहान मुफ्त पेपर मुफ्त आखिर में हो बे 1.5 करोड़ वारो यूनिवर्सिटी में तो निकरे डॉक्टर बनजी इंजीनियर बनजी सीएसएस जो इम्तिहान पास करे मुख्तियार कार एसडीएम थानेदार बनजी हे भी मदरसे मोता निकरन उनते करोड़े रुपया होशियार ते खर्च इन जेके चंडरो ए निभागो समझी मौलवी जे हवाले की रुपयो भी खर्च न थियो ए हुन भी डिग्री हथ में खई हिन भी डिग्री हथ में खई उनके डिग्री ॾियण वारो उस्ताद प्रोफेसर उनके डिग्री ॾियण वारो डीसीए एसपी उनके डिग्री ॾियण वारो बोर्ड जो चेयरमैन उनके डिग्री ॾियण वारो वजीर आला गवर्नर उनके डिग्री ॾियण वारा ऑक्सफोर्ड वारा कैम्ब्रिज वारा इनके ये अज पटको बधो डिग्री ॾियण वारा अल उलमा वरसतुल अंबिया इनन के पराह रास डिग्री ॾियण वारो मदीने जो मीर पाण नारा तकबीर मां के बुधायो उनन ते 1.5 करोड़ खर्च थियो इनन ते रुपयो भी न थियो उनन खटियो या हिन खटियो अबा जवाब दियो इनन खटियो अबा हुन ते 1.5 करोड़ जो खर्च इन ते रुपयो भी न हुन खटियो या हिन हुन के डिग्री साहब ॾिनी हिन के डिग्री मदीने के मीर ॾिनी हुनन खटियो या हिन जवाब दियो ओ माशाअल्लाह डिग्री वठण खां पोइ खल लाहींदो क़ौम जी धरतीअ जी ज़मीनूं खपाईंदो बेट खपाईंदो वसीला खपाईंदो पाणी खपाईंदो अस्पताल जी पोनिस्टान पैरासिटामोल खपाईंदो गटर जा ढकड़ खपाईंदो माशाअल्लाह वसो न घटाईंदो हो क़ौम जो गद्दार धरतीअ जो गद्दार ग़रीब जे हक़नि जो क़ातिल हे मौलवी मस्जिद जी अज़ान भी ॾींदो तुंहिंजे पुट जे कन में अज़ान ऐं तकबीर भी ॾींदो तुंहिंजे ॿार खे क़ाइदो ऐं क़ुरान भी पढ़ाईंदो उनखे निमाज़ भी सेखारींदो उनखे कलमो भी सेखारींदो वरी जॾहिं उहो जवान थींदो उनजो निकाह भी पढ़ाईंदो वरी जॾहिं मरंदो विंचारे सिंजारे अतरम भी रहणी जनाज़ा पढ़ी ख़त्म दुरूद ॾेई उनखे कब्र में भी लाहींदो मां खे ॿुधायो हुन खटियो या हिन यूनिवर्सिटी मां निकरी धरती जो गद्दार बणजंदो हे मदरसे मां निकरी मुफ्ती महमूद जो वारिस मौलाना फजल रहमान जो वारिस हजरत साईं हालेजवी हजरत साईं अमरोती हजरत साईं बैरवी जो वारिस शहीद खालिद महमूद जो वारिस बणजी सखर जे मस्जिदन जी चौकीदारी कंदो कराची जे मस्जिदन जी चौकीदारी कंदो भोटकीअ में क़ुरान जी चौकीदारी कंदो उमर